नाज़रीन, वफ़ाक़ तरफ़ां सिंध जा डिंगी ऐं भंडार बेटनि ते कब्ज़े जा सांभा थी रहिया आहिनि। उन सिलसिले में अॼु बेरिया सिटी में STP तरफ़ां हिकु इतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अॼु उन्हनि खां पुछंदासीं त हू उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध जा बेट डिंगी ऐं भंडार बेट जेका असुल सिंध जी मिल्कियत आहिनि, हिन वक़्तु उन ते घटि में घटि 10 खां 12,000 मुहाणा जेको उनजो रोज़गार जो ज़रियो आहे। उन खां पोइ उते जेको वण आहिनि, वणकार आहे, उहो सिंध जे मिल्कियत आहे। उन सां गॾु इन बेटनि ते जेका मच्छी मरे थी उहा सिंध जी मिल्कियत आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ जेको विफ़ाक़ हिकिड़ो साज़िश करे रहियो आहे, उहो सालनि खां साज़िश हलंदी पई थी अचे, त हिन वक़्तु मुकमल साज़िश ज़ाहिर थी चुकी आहे। चाइना ऐं जापान जे हवाले करे धारी आबादी कई वञे। जेकॾहिं ईअं थियो त सिंध जा 10 खां 12,000 मुहाणा बेरोज़गार थी वेंदा। सिंध जी जेका मच्छी आहे या सिंध जो वण आहे, जेको जंगलात आहे, उनखे वॾो नुक़सानु थींदो। असां सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां ऐं जेका जिदोजहद सिंध जो सुञाण दरियूं करे रहियूं आहिनि, असां उन सां गॾु सहमत थी करे चऊं था त सिंध जे ख़िलाफ़ इहा साज़िश करणु बंदि कई वञे। इहे सिंध जा बेटा आहिनि, सदियुनि खां वठी सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं इनखे सिंध जी मिल्कियत खे रहण ॾिनी वञे। अच्छा, इन सां गॾु ॿी शइ आहे त असां सम्झूं था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी विफ़ाक़ सां गॾु आहे। हिन वक़्तु ताईं जेको हुनखे कुझु करणु खपंदो हो, जेके आइनी फुकरा आणणु खपंदा, न आणे हुन सिंध सां हिकिड़ी जेको आहे सो वैसा खाते जे हवाले सां हुननि कमु कयो आहे। पीपुल्स पार्टी खे बि हिकु ॻाल्हि सिधी करणु लिको कढणो पवंदो। जेकर डिंगार ऐं भिंडी बेटनि जे ख़िलाफ़ निसार खोड़ मुज़ाहिरा करे थो, पर सिंध असेंबली मां करारदाद पास कराए, जीअं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ पास कराई आऊं, ईअं करारदाद पास कराइणी पवंदी। पोइ असां सम्झंदा असां ही गॾु आहिनि, जे न त असां इन खे वफ़ाक़ सां गॾु सम्झूं था। असीं सिधो पैगाम ॾियणु चाहियूं था त वफ़ाक़ पंहिंजे दायरे अंदरि रही करे कमु करे ऐं सिंध जो वसीलनि ते सिंध जा ई हक़ आहिनि, ॿिए कंहिंजे बि हक़ न आहिनि। असां इमरान ख़ान खे नाल सम्झूं था। इमरान ख़ान जेको जेके वज़ीर आज़म आहे, हिन खे असां नाल कयूं था ऐं असांखे वज़ीर आज़म जी ज़रूरत ई न आहे इन माण्हूअ जी जेको वफ़ाक़ सिंध जो वसीलनि ते क़ब्ज़ थिए। असां हिन खे मज़म्मत कयूं था ऐं जेकॾहिं इहो जेको फ़ैसिलो वापसि न वठियो वियो, असां सख़्त में सख़्तु एहतिजाज कंदासीं। तरक़ी पार्टी हर प्लेटफार्म ते हर जदोजहद में असां गॾु आहे। अॻवाननि थोरे शहरी साञा वंदनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त सिंध जा जेके बेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। आफ़ताब कीरियो, टाइम न्यूज़, बेरिया सिटी।